अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मां हिकु कहाणी तव्हां सां शेयर करणु लॻो आहियां। हिन कहाणी खे ज़रूरु ॿुधो। अगरि जे कहाणी तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों, हिकु वण जे ॾार में हिकु झिरकी ऐं झिरक रहंदा हुआ। हिकु ॾींहुं झिरकी झिरक खे चवणु लॻी त किथे तूं मूंखे छॾे हलियो त न वेंदे। त झिरक चवंदो अथसि त जेकॾहिं मां तोखे छॾे उॾामी वञा त तूं मूंखे पकड़ी वठिजां। त झिरकी मासूमियत सां चवंदी अथसि, मां तोखे पकड़े त सघां थी, पर सिर्फ़ु हासिलु नथी करे सघां। उहो ॿुधी झिरक जे अखियुनि में पाणी अची वेंदो आहे ऐं उहो पंहिंजा पर टोड़े छॾींदो आहे ऐं चवंदो आहे त हाणे असां सदाईं गॾु रहंदासीं। पोइ हिकु ॾींहुं ज़ोर सां तूफ़ान ईंदो आहे ऐं झिरकी उॾामणु लॻंदी आहे ऐं झिरक चवंदो अथसि त तूं उॾामी वञ, मां नथो उॾामी सघां। झिरकी अचानक सां उॾामी वेंदी आहे ऐं चवंदी अथसि पंहिंजो ख़्यालु रखिजां। पोइ जॾहिं तूफ़ान ख़तमु थी वेंदो आहे त झिरकी वापसि ईंदी आहे त ॾिसंदी आहे त झिरक मरी चुको हूंदो आहे ऐं हिकु वण जी ॾारीअ ते लिखियलु हूंदो आहे त काश उहो हिकु भेरो चई वञे हा त मां तोखे छॾे नथी उॾामी सघां, त शायदि मां तूफ़ान अचण खां पहिरियां न मरां हा। दोस्तो, प्यारु करणु ग़लति न आहे, पर कंहिं ग़लति शख़्स सां प्यारु करणु बिल्कुलु ग़लति आहे। कंहिं आशिक़ चयो आहे न त कहिड़ो एतबार उन माण्हू ते जंहिंजी गद्दारी जी ख़बर हुजे। दवा बि कराइजे उन हकीम खां जंहिंखे बीमारी जी ख़बर हुजे। यार बि उहो कजे जंहिंखे कम से कम यारी जी ख़बर हुजे।